नाज़रीन, कनकोट जे मैन बाज़ार में अदावत दौरान घर ढही पट पइजी वियो आहे। हिकु पोरियत दॿिजी फोत थी वियो आहे। कुझु पोरियतनि जे मलबे हेठां दॿियल हुअण जा इतला आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी खां। जी गुलाम रसूल, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदरकोट में एक अफ़सोसनाक जेको वाक़ियो आहे वो पेश आयो आहे। कंदरकोट जी मेन बाज़ार ज़रई बैंक जे जेको साम्हूं हिकु इमारत जेकी ही जेका पुराणी इमारत हुई जंहिंजी अदावत दौरान जेकी उहा इमारत आहे उहा ड्रही किरी पई आहे, जंहिंमें कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि उहे केतिरा ई जेके मज़दूर हुया उहे दॿिजी विया आहिनि, जिन में हिकु ॼणो जेको आहे उहो फोत थी वियो आहे, जॾहिं त 5 ॼणा जेके मज़दूर आहिनि उहे ज़ख़्मी हालत में उन्हनि खे कढियो वियो आहे। उहे ज़ख़्मी आहिनि, उन्हनि खे कंदरकोट जी सिविल अस्पताल जेको आहे उहो मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे त इहे इतला आहिनि त कुझु जेके माण्हू आहिनि, हिकु दुकानदार आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿ ॿिया जेके मज़दूर आहिनि उहे अञा बि हिन इमारत जे मुलबे हेठां दॿियल आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त इमदादी जेके कारवायूं आहिनि उहे ज़िले इंतिज़ामिया जी तरफ़ां ऐं पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहा हिते मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी ऐं जेको आहे त पुलिस जा जेके ॿिया ऑफिसर आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि ऐं समाजी ऐं उन सां गॾोगॾु सिहत खाते जे तरफ़ां जेको एम्बुलेंस जूं जेके टीमूं आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे त इमदादी कार्रवाई जेकी आहे उहा ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। हिन अफ़सोसनाक वाक़िए वारे इतलाह ते जेको आहे त हिन वक़्तु कंदरकोट शहर में जा जेके केतिरा ई शहरी आहिनि उहे पिणु हिते जमा थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु ज़िले इंतिज़ामिया, पुलिस जा अमलदार ऐं पुलिस जा एहलकार जेके आहिनि उहे हिन इमदादी कार्रवाइनि में भरपूर नमूने हिसो वरितो आहे। उन सां गॾोगॾु शहरी बि जेके आहिनि उहे हिन इमदादी कम में कार्रवाइनि में जेको आहे त उन्हनि उहे जेको आहे उन्हनि बि हिसो वरितो आहे। हिन वक़्तु बि इमदादी कार्रवाई जेको आहे हले पई ऐं मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो पिया त क्रेन मशीन ज़रिए जेको आहे त जेको मुलबो आहे उनखे हटायो पियो वञे ऐं हेठां जेके दॿियल माण्हू आहिनि जंहिंजा इतला आहिनि त कुझु जेके माण्हू आहिनि उहे अञा दॿियल आहिनि, उन्हनि खे कढण जी भरपूर नमूने सां कोशिशि कई पई वञे। हिन वक़्तु बि जेके आहिनि वॾी तादाद में माण्हू ऐं शहरी ज़िले इंतिज़ामिया, पुलिस जा अमलदार ऐं पुलिस जा ऑफिसर ऐं एहलकार जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी इमारत हुई उहा पुराणी इमारत हुई जंहिंजी अदावत जो कमु करण जे लाइ जेको आहे उन इमारत खे रहाइण वारो जेको कमु हुयो उहो शुरू कयो वियो हो ऐं अॼु जेको आहे उते 10 खां वधीक जेके मज़दूर आहिनि उहे हिन इमारत में ॿुधाए पियो वञे त कमु करे रहिया हुआ ऐं कमु करण दौरान जेको आहे हीअ इमारत किरी ऐं ड्रही पई आहे। छाकाणि त हिन इमारत जे हेठां दुकान हुया, दुकान जे मथां जेका उहा इमारत हुई जंहिंमें उते रहाइश वारो जेको अमल हुयो उहो जारी हुयो। उन में जेको आहे त काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी उतां सामान कढी विया हुआ। हिन इमारत खे ड्राए पट करण जी कोशिशि कई वई। उन दौरान जेको आहे हीअ इमारत ड्रही पई आहे, जंहिंजे मुलबे हेठां केतिरा ई माण्हू जेके मज़दूर आहिनि उहे दॿिजी पिया। उन्हनि में हिकु ॼणो जेको आहे फोत थी वियो आहे। फोतियुनि जी जेकी सुञाणप आहे उनमें जान मोहम्मद बंगवार जेको आहे उहो फोत थी वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में जेको आहे जावेद गोलो, मोहम्मद इस्माइल जेको आहे बंगवार ऐं सां गॾोगॾु जेके ॿिया जेके आहिनि जेके ज़ख़्मी आहिनि उहे शामिल आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे त इमदादी कार्रवाई जो भरपूर नमूने सां जेको आहे त इमदादी कार्रवाई जो जेको कमु आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु ज़िले इंतिज़ामिया, डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया आला अमलदार जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त हिकु वॾी ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे ऐं माण्हू जेके आहिनि केतिरा ई हिते मौजूदु आहिनि ऐं जेके फोती माण्हू आहिनि, जेके दॿिजी विया आहिनि माण्हू, उन्हनि जा वारिस ऐं शहरी जेके आहिनि उहे हिते पिणु मौजूदु आहिनि। जी गुलाम रसूल, वधीक अपडेट्स ॾियण लाइ अवां जी महिरबानी।